पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं त तंगवाणी में ॻोठ खंडू नंदवाणी वटि मज़दा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे जॾहिं त हिकु ॼणो फौत थी वियो आहे जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में 25 सालनि जो नौजवान हयात जाफ़री फौत थी वियो आहे जॾहिं त ॿ नींगर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे मूंखे अपडेट कंदा हलूं त तंगवाणी जे ॻोठ में मज़दा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में 25 सालनि जो नौजवान हयात जाफ़री फौत थी वियो आहे। ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे मूंखे अपडेट कंदा हलूं तंगवाणी जे ॻोठ खंडू नंदवाणी वटि मज़दा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में 25 सालनि जो नौजवान हयात जाफ़री फौत, ॿ ॼणा नींगर ज़ख़्मी थी पिया आहिनि।